असांजी इहा बि सेवा में हमेशह रहंदी आहे। थेलियूं काढियो, थेलियूं काढी कयो, वॾियूं ॾिनियूं मां। हाणे मूंखे 2-3 ॼणा चयूं भई जाम ॼणनि में मूंखे पढ़ायो आहे, ॿुधायो हू चयूं मुंहिंजे तव्हांजा स्टूडेंट्स जाम आया आहिनि हाणे। अॻ में धर्मपाल भाई बि चई, असांजा जय बाबा जन जा ट्रस्टी उन्हनि बि चयो भई दीदी असांखे पढ़ाए विया आहिनि। मां चयोमांसि मां काॾे वियो हुउमि, मां पढ़णु छो न आयुमि। सुठो सुठो भाई, गुरूअ जी सेवा में अमृत वेले खां वठी करे अहिड़ी मस्तु लॻा पिया हूंदा आहिनि। साईं कार्ज भोलेनाथ पाण कंदो न, अम्मा जे दर ते आहिनि, अम्मा जे मथां महिर जल्दी थिए। थोड़ी मूंखां ढिल थी थिए, वीचारनि केस सौंपियो आहे, पर किथे न किथे कार्यनि में लॻा पिया आहियूं। चयोमांसि रखो साईंअ ते, केॾा ॾींहं थिया आहिनि। अॼु 2 महीननि खां जयपुर जी टिकेट निकितल पई त दीदी अॼु थो अचां, परीहं थो अचां, नथो पहुची सघां। पोइ इहे हाल आहिनि, पर गुरू की महिर कंदो। अरे वाह, हाणे त मेन सेवादारी था अचनि असांजा प्यारा। दीदी हे अथव असांजो बछड़ो दीपक, जंहिंजी बबलू न नंढो में जी महिर कयोसि, भोलेनाथ कृपा थिए, राधे रानीअ जी महिर थिए। भाई कृष्ण लाल खे त तव्हां चवंदो, मुंहिंजी बस जी ॻाल्हि कान्हे, महिर थींदी। बढ़िया, जेको सुठो हुजे बढ़िया थिए, महिर थिए जी सॼो। हा बिल्कुलु, हे असांजे संस्था जो असांजो प्यारो भाउ। हा बाबा, हे असांजो जीरो दीदी, बस। हा, जय हो जय हो। मिंट दीदी, मिंट दीदी, अरे जय बाबा मिंट। अचो देवी माता, नव देवे दुर्गे तेरी सदा ही जय हो। बोले ॾिठो न कल्ह कीअं अॻियां बीठा हुया सारथी बणिजी करे। मां बि अचां, हीअ काॾे वई आहे? हा ओके, मां पंहिंजी दे हिन में 100 कोन थी, हुन में 99 थी, 170 थी। सदैव सावा हुजनि। क्या बात है, बोलो शंकर भगवान की, बोलो माता रुक्मणी देवी साहिबन की जय। अमू प्यारो सदैव मौज में रहे, खुश रहो बेटा। जी जी हाणे यश रोहिड़ा।
नरेश विनी खां ॾियो।